ॾिसो माण्हुनि जा मूं कल्ह बि ॿुधो त अलाए नवाब शाह में अलाए किथे माण्हुनि पंहिंजा रक्षा साड़े छॾिया, पंहिंजी मोटरसाइकिल। छो था कयो बिरकिबला? जी हा, पंहिंजो नुक़सानु था कयो, पंहिंजो रक्षो साड़े करे जेको आहे तव्हांखे छा सरकार पेट्रोल जी क़ीमत घटाए छॾींदी या डीज़ल जी घटाईंदी? सवाल ई नथो पैदा थिए। छो था पंहिंजो नुक़सानु कयो? सम्झां थो त कावड़, गुस्सो, ॾुख, परेशानी, घबराहट, इहे सभु वोटनि में ॾेखारियो न। वोट में नथा ॾेखारियूं। असां वोट में सवाल ई न आहे। असीं वोट में बसि वोट ऐसे हिकिड़ी पर्ची आहे बाबा, हाणे टके जहिड़ी पर्ची लाइ मिंथ कराईंदो छा? पंहिंजो आहे वरी बि हलो भला करप्ट आहे। अच्छा, असां वटि इहो बि अजीब आहे, असां वटि करप्शन जेको आहे उहो वोट ॾियण महिल उनजी का बि अहमियत ऐं हुनजी का बि वैल्यू नथी हुजे असांजे माण्हुनि। करप्ट आहे, पोइ छा थियो यार, ॿिया बि त करप्ट आहिनि। हाणे बाबा ॿिया बि करप्ट आहिनि त ॿियनि खे बि न ॾियो, पर हुनखे त न जेको नामी ग्रामी हुजनि उनखे त। पर सो असीं रक्षा साड़े करे कहिड़ो मसइलो हल कंदासीं? सो इमरान ख़ान वारी ॻाल्हि जेका तव्हां कई त ख़ान साहिबु आचार्य ॾींहुं पाण कल्ह डिस्कस कयो पिए त हीअ ख़बर अची वई। ॾिसो आहे त सही, लेकिन छा ख़ान साहिबु छा तवक़ा करे थो त हीउ यूरोप आहे, ही को अहिड़ो मुल्क आहे जिथे बसि सॾु थींदो, चाहे माण्हुनि जी हाँ फाटंदो हुजे, चाहे माण्हू सफ़ा सड़िया वेठा हुजनि, पर ख़ान साहिब जे सॾ ते निकिरी ईंदा। असां वटि इहे थिए कोन थो। असां वटि पाणी त हेसि ताईं अची वियो आहे, नक खां चढ़ी वियो आहे, पर असीं उनजी बाहियूं बसि वधि में वधि सोशल मीडिया ते हिकिड़ो फेसबुक ते ॿ टे घटि वधि ॻाल्हाए पूरी कयूं था, या बसि इहे कचहरियुनि में हिते हुते, बाक़ी ख़ैर आहे। बाक़ी चइबो आहे त हाणे कीअं कयूं, करिणो त आहे। सो ख़ान साहिब अगरि इहे सम्झनि पिया त आचार्य ॾींहुं जेको आहे राति जो ईअं करोड़े माण्हू मुतासिर थिया आहिनि हिन मां, उहे रोडनि ते अची वेंदा, मुंहिंजे लाइ हैरानगी हूंदी। निकिरी अचनि हल्के ख़ुदा जी तव्हांखे कॾहिं ख़बर न हूंदी आहे त हू कीअं केॾी महिल छा थो करे। अदरवाइज़ त हिन जी तंज़ीम हूंदी आहे पार्टी जी, जेका माण्हुनि खे मोबिलाइज़ करे उन्हनि मख़सूस हंधनि ते खणी ईंदी आहे पाण सां। मूंखे पंजाब जी ऐं हुनजी एतिरी नॉलेज न आहे त ख़ान साहिब जी तंज़ीम, पर उते बि को ख़ासि त न आहे, एतिरी ख़ासि इम्पोर्टेंस तंज़ीमी मामलात एतिरा ख़ासि न आहिनि ख़ान साहिब जा। बाक़ी कराची ऐं इंटीरियर्स पाण खे सुझे थो, कराची में ही पाण में विढ़िया वेठा आहिनि PTI वारा, ऐं ॿियनि कमनि में कल्ह इलेक्शन रिज़ल्ट बि तव्हां ॾिठो जेको कोरंगी में लांडी कोरंगी, त 3-4 नंबर ते PTI हुई। त हींअर अगरि तंज़ीम PTI जी माण्हुनि खे मोबिलाइज़ करे कढी न आई, पाणे अची वञनि त पोइ वॾी ॻाल्हि हूंदी। ऐं नथो छा, नथी नामुमकिन आहे, पर जे निकिरी आया आचार्य ॾींहुं जेतिरी बाहियूं आहिनि, पर जे न निकिता, नथो छा मुंहिंजी ख़्वाहिश आहे निकिरनि न, पर पाण तजियो कयूं था, जे न निकिता त हुकूमत ऐं जेका असांजी इक़्तिदारी दुनिया आहे उहा चवंदी हीअ हरू भरू गोड़ कनि था त माण्हू महांगाई जे करे, पेट्रोल जे करे नाराज़। ॾिसो निकिता माण्हू। सवाल इमरान ख़ान जी हिमायत जो न आहे, सवाल इहो आहे त छा वाक़ई में माण्हू हेॾी सॼी ॻाल्हि, यानी 21 ॾींहंनि में 119 रुपया 20 रुपया वधी वञे पेट्रोल, ऐं 150 रुपए खां मथे डीज़ल वधी वञे, ऐं माण्हू निकिरी करे चौक ते बि वञी सिर्फ़ु, ऐं को तशद्दुद या हुनजी ॻाल्हि नथो कयां, त मतिलबु भले घरनि में सड़िया वेठा हुजनि, त माना जेको ही फ़ैसिला कनि था उहो आईंदा बि सोचे था। माण्हू छा आहे, माण्हू निकिरंदा आहिनि, ॾिसो माण्हू निकिता ई कोन, फ़ैसिला करे वठो जेके करणा आहिनि। कॉलर हिन सां बानू राम कश्मीर मां। जी बानू राम साहब, छा चवणु चाहींदा?